अस्सलामुअलैकुम। लर्निंग विद एनएमएस ऑफिशियल यूट्यूब चैनल ते तव्हांखे भलीकार चऊं था। तव्हांजे अॼु जे सिंधीअ जो टीचर नूर मोहम्मद सुमरो तव्हां सां मुखातिबु आहे ऐं उमेद कजे थी त तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदा। असांजे अॼु जेको सिंधीअ में पढ़ंदासीं उहो HST या SST 16 ग्रेटरी जॉब्स सिंध पब्लिक सर्विस कमीशन वारनि जे तरफ़ खां जेके वठी रहिया आहिनि। अॼु पाण उन्हनि जे बारे में पढ़ंदासीं सिर्फ़ु सिंधी पोर्शन जे लाइ। जिन सिंधी पोर्शन सिलेक्ट कयो आहे उन्हनि जे लाइ असांजो हीउ वीडियो या हीअ लेसन उन्हनि जे लाइ तमामु बहितरीनु काराइतो साबित थींदो। उमेद त आहे त तव्हां मुंहिंजो हीउ वीडियो मुकमल ॾिसंदा। अॼु पाण पढ़ंदासीं तख़ल्लुस मतिलबु शाइर पंहिंजो शाइरीअ में आख़िरी सीटुनि में आख़िरी बैत में पंहिंजा नाला ॾे जेके हिकिड़ा पसंदीदा। लुत्फ़ुल्लाह जो तख़ल्लुस कहिड़ो आहे? जवाबु बदवी। हू पंहिंजे शाइरी जे आख़िरी सीट में बदवी नालो इज़हार कंदो हुयो। 72 नंबर में पी अली गौहर शाह जो तख़ल्लुस कहिड़ो आहे? असगर। हू पंहिंजे पाण खे शाइरीअ में असगर सॾाईंदो हो। ऐं इन्हनि शाइरी वारे जेके जिन में नाला हूंदा आहिनि इन्हनि बैतनि खे छा चइबो आहे, इहो वरी मुंहिंजे पोयनि वीडियोनि में ॾिसंदव, तव्हांखे हर शइ जी तफ़सील मिलंदी। 73 नंबर सवाल आहे, सैयद ख़ैर शाह ऐं सैयद साबित अली शाह ऐं हमल लग़ारी कहिड़े दौर जा शाइर आहिनि? जवाबु टालपुरनि जे दौर जा। 74 नंबर सवाल आहे, इल्म उरूज़ जे क़ाइदनि मूजिबि पहिरियों साहिब दीवान शाइर केरु आहे? जवाबु ख़लीफ़ो गुल मोहम्मद। 75 नंबर सवाल आहे, नज़म टोपी ऐं पग जो जहिड़ो कंहिंजो चयल आहे? जवाबु सैयद ख़ैर शाह जो। 76 नंबर सवाल आहे, नज़म टोपी ऐं पग जो जहिड़ो कंहिंजे उकासी करे थो, मतिलबु कंहिंखे ज़ाहिर करे थो? जवाबु मुनाज़िरे खे। 77 नंबर सवाल आहे, कहिड़े शाइर पंहिंजे आस पास जे माहौल मां इस्तारा अख़ज़ कया आहिनि? जवाबु रमज़ान कुंभर। 78 नंबर सवाल आहे, मौलवी अल्लाह बख़्श जो तख़ल्लुस कहिड़ो आहे? जवाबु अॿोझो। 79 नंबर सवाल आहे, मौलवी अल्लाह बख़्श पहिरियों मुसदस 1894 ईस्वी में लिखियो जेको पंहिंजे नौ जो पहिरियों छा हो? जवाबु नज़म। ग़ुलाम मोहम्मद जो तख़ल्लुस कहिड़ो आहे? जवाबु निज़ामाणी। अॼु जा 10 सवाल पुॼाणी ते पहुता। अहिड़नि ॿियनि 10 सवालनि सां वरी ॿिए वीडियो में मिलंदासीं। तेसिताणी असांखे ॾियो इजाज़त। अस्सलामु अलैकुम। उमेद कजे थी त तव्हांखे मुंहिंजो हीउ वीडियो बिल्कुलु पसंदि आयो हूंदो। अहिड़ा ॿिया वीडियो ॾिसण में मिलंदा, ॾिसंदा रहो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल लर्निंग विद NMS।